अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु वला शबीह लहु व नशहदु अन्न सय्यिदना व सनदना व शफीअना व हबीबना व शाफ़िअना व नाफ़िअना व नूरना व नूर रब्बिना व मौलाना व मंजाना व क़ुर्रत अयूनना व वसीलतना इलल्लाह मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अब्नाइहि व बनाति मन कसीरा अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाह तबारक व तआला फ़ी किताबिहिल क़दीम व ख़िताबिहिल अज़ीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम मिनल मुअमिनीन रिजालुन सदक़ू मा आहदुल्लाह अलैहि फमिनहुम मन क़दा नहबहु व मिनहुम मन यंतज़िर व मा बद्दलू तब्दीला सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम बल्लगना रसूलुहुन नबियुल हबीबुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबिय्य या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व हबीबिना व शफीना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अबनाइहि व बनातिहि व बारिक व सल्लिम तस्लीमा
बंदे परवरदिगारम उम्मत अहमद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। दोस्त दारे चार यारम ताब औलाद अली। मजहबे हनफिया दारम मिल्लते हजरत खलील। ज़ेर साये गौसे आज़म खाक पाए हर वली। आबे मिसल महबूबे हक खल्की खुदा जहलाए खलक। खादिम संदन जिन्नो मलक बलगल उला बिकमालिही। नूरी हुजन जो ही निशान आया त रोशन थियो जहां। चमक्या ज़मीनू आसमां कशफत जाब जमालिही। आनूर आका दर असुल नूरी सदन सारो नसुल। सीरत सूरत बेमिसल हसनत जमी खिसालिही। इदरीस उन जो गुलाम आ पढ़ंदो सलातो सलाम आ। हे विरद सुबह शाम आ सल्लु अलैहि वालिही। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सबई पर आयो निहारियो न सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या हबीब अल्लाह। मेहरबान बुजुर्गो, मोहब्बत वारा भाइरो, कई सालन खां दरगाह शरीफ ते सालियानो उर्स मुबारक ऐं प्रोग्राम थींदो रहियो आहे। हजरत क़िबला सैयद साईं मुनीर अहमद शाह दामत बरकातुल आलिया जन 1 नवंबर मुक़र्रर करे छॾी आहे। उहा मुख़्तलिफ़ इस्लामी महीननि में ईंदी आहे ऐं कॾहिं कॾहिं त रमज़ान पाक में बि अचो वञे। साईं जन उन में बि रोज़े खोलाइण ऐं रखराइण जो इंतज़ाम कनि था। तारीख़ जो तअय्युन जारी सारी आहे। अल्हम्दुलिल्लाह अॼु बि इन ई तारीख़ ते ई प्रोग्राम थियो आहे जंहिंमें अल्लाह ताला मूंखे अव्हां खे हाज़िरी नसीब फरमाई आहे। अल्लाह ताला जीअं हाज़िरी नसीब फरमाई आहे कि उन जी बारगाह बेकस पनाह में आजिज़ान मुनकसरान इल्तिमास छा इल्तिजा है तो असां तव्हां जी हाज़िरी क़बूल फरमाए ऐं अल्लाह जे कामिलन वलियन अल्लाह जी ज़िक्र कंदरन आबिदन साजिदन सोने गौसे आज़म जे बचरन जी रूहानी निगाह असां तव्हां खे अल्लाह नसीब फरमाए। हिन सुहिणे शानदार प्रोग्राम में मूं तव्हां जे अॻियां अल्लाह ताला जे कलाम करीम मां
एक आयत जा कुछ सोना अल्फाज तिलावत कया हन, पर अव्वल मां अर्ज़ कंदुस त ई अल्फाज केड़ी मौक़े ते नाज़िल थिया, छा ॻाल्हि जो रब्बुल आलमीन ई बयान फरमाया, इन जो नुज़ूल या शान नुज़ूल चओ, असबाब नुज़ूल चओ, ओ कहिड़ो आहे, कीअं इहा आयत नाज़िल थी आहे। अवल तव्हां कुल्ली तरह मुतवजो थी ॿुधो ऐं मुंहिंजे दिल बर मदीने वारे महबूब ते दुरूद शरीफ़ वॾी आवाज़ सां पढ़ायो, चप बंद न कयो, कंजूस न थियो, खुली दुरूद पढ़ायो, जेको दुरूद सुन्नियत जो शिआर आहे, निशानी आहे। वॾी आवाज़ सां पढ़ो, ॿुधूं त पढ़ो था या रुॻी निहारियो था, पढ़ायो सभई सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। तव्हां पढ़ो त मां ॿुधा त केतिरो आवाज़ था कयो। कुरान करीम जा सुना अल्फाज, मिनल मुमिनीन रिजालुन, अल्लाह फरमाए तो मोमिनन मां अहिड़ा मर्द आहिनि। छा आहिनि? जवाब ॾियो न। ॾाढी मसल थी त मां हिते अचणु शुरू थियो आहे, हाणे पोहाई थी वई आहे। तव्हां कुझु त मोट ॾियो त मां सम्झा त कुझु जाॻियल बि आहियो। मिनल मुमिनीन रिजालुन, मोमिनन मां मर्द आहिनि। कहिड़ा मर्द? आम मर्द त खोड़ आहिनि, पर हिते ख़ुसूसी तौर कंहिंजो ज़िक्र आहे। मिनल मुमिनीन रिजालुन सदक़ू मा आहदुल्लाह अलैहि, अल्लाह फरमाए तो जेको अल्लाह सां अहद कयो हुयाऊं ओ सच्चो करे ॾेखारियऊं, ओहो कूड़ो न कयऊं, उन में पोइते न पिया, जेको वाइदो कयऊं सो वफ़ा करे ॾेखारियऊं। फमिनहुम मन क़दा नहबहु वमिनहुम मन तज़िर वमा बदलू तब्दीला। शुक्र आहे जो क़ुरान ते सुभान अल्लाह चयो अथव, न त घणो करे शेरनि ते सुभान अल्लाह चवंदा आहियो, मची मस्त थींदा आहियो, पर अल्लाह जे क़ुरान ते सुभान अल्लाह चयो, दिल ठरी पई। अल्लाह फरमायो फमिनहुम मन क़दा नहबहु, पोने मर्दन मां की उहे हा जेके पंहिंजो वाइदो पूरो करे विया। वमिनहुम मन यंतज़िर, ऐं उन्हनि मां की उहे आहिनि जेके इंतज़ार में आहिनि। वमा बदलू तब्दीला, ऐं कंहिं बि क़िस्म जी दीन में तब्दीली न आंदऊं। जेको दीन अल्लाह ताला ॾिनो आहे, सुहिणे महबूब ॾिनो आहे, मुस्तफ़ा करीम ॾिनो आहे, उन दीन ते मज़बूत रहिया, उन ते क़ाइम ऐं दाइम रहिया, उन ते रासख़ रहिया, अहिड़ा मज़बूत रहिया जो जबल पोइते हटे त मुमकिन हुजे, पर ही पोइते हटण वारा न हो। ही आहे आयत जे लफ़्ज़नि जो तर्जुमो, पर इहा नाज़िल कीअं थी ऐं कहिड़ो वाइदो हो जो थियो हो, ऐं कंहिं इहो वाइदो कयो हो जो अल्लाह ताला फरमायो त मुंहिंजी बांधनि मां मोमिननि मां अहिड़ा मर्द आहिनि जन पंहिंजो अहद पूरो कयो, सचो करे ॾेखारियो। अल्लाह जे क़ुरान करीम खे सम्झण जे लाइ क़ुरान करीम जा तफ़सीर हूंदा आहिनि। छा हूंदा आहिनि? ॾाढा त चओ, मूं सऊदीअ मां आंदा तफ़सीर क़ुरान जा। एयरपोर्ट ते वॾो कार्टून ॾिसी हिकिड़ो हमरा भॻो आयो, चईन मुल्ला अला छा आंदो आहे? मूंखे चई इसमें क्या है?
मुझे इसमें कुरान करीम की तफसीर है, तफसीर न पियो चई सके। अच्छा तबसीर है, तबसीर थे जे बजा पी बेचारा कुरान खां परे, दीन खां परे इं गोह वांगुरु ज़बान पिया मिरकाईंदा आहिनि त को माल मिले त रहियूं ऐं खाऊं। अल्लाह ताला शल असां ते रहम करे। मौलाना खोलो मुझे तसल्ली हो जाए। खोलियम त अल्लाह जी कुरान पाक तफसीर। अच्छा ये तफसीर है, ठीक है तफसीरें जाओ। तो अल्लाह जे कुरान पाक जा मुफस्सिर लिखनि था पिया त मदीने वारी दिलबर सां जॾहिं मके जे काफिरन ने बदर जे मैदान में जंग कई। कहिड़े मैदान में? जवाब ॾियणो पवंदो। थोड़ी टाइम जी ग़लत फहमी जे करे ॿियो वरी ॾींहं जो बि जीलानी सैयदनि जो जलसो हो, उन मां त तकड़ कयमि पर रस्ता ब्लाक, रोड ब्लाक, रेलवे जो फाटक बंदि वेठा निहारियूं। नेठि अल्लाह ताला पहुचायो। जी तव्हां मूंखे जवाबु ॾींदो त जल्दी थींदी, न त अव्हां ई मां गॾिया पिया हलंदासीं। न चवंदो सुभान अल्लाह त पोइ मुंहुं ॾिजो त ख़बर पई। हाणे चवंदा सुभान अल्लाह त भई जल्दी थी पवंदी। मुंहिंजा पिरी साईं करीम जी ज़ात अगराई करे कंहिंजे मथां हमिलो न कंदा हुआ। इस्लाम सुहिणे नबी मोहब्बत सां, अखलाक सां, किरदार सां, प्यार सां दुनिया जे दिलनि में आंदो आहे। जेकॾहिं कंहिंसां जंग थी आहे, कंहिंसां वेड़ थी आहे, कंहिंसां टकराव थियो आहे त दिफ़ा तौर थियो आहे। हाणे मके पाक खे बि ॾिसो, मदीने पाक खे बि ॾिसो। बदर जो मैदान मदीने खे वेझो आहे, तक़रीबन 70 किलोमीटर थींदो। काफ़िर मके खां लश्कर वठी हथियार खणी पाण सां ॻाइणियूं वठी आया, शराब खणी आया, फनकारा आंदऊं त तव्हां नचजो, अवां असांखे भड़काइजो, अवां असांजे लाइ वॾा वॾा इनाम ऐं इकराम बयान कजो। असांखे शराब में मस्ती हुजे, वरी तव्हांजो राग हूंदो त असीं अॻिते अची वेंदासीं। जंग जे मैदान ते पाण आया, मुंहिंजो महबूब नबी उन्हनि जी दिफ़ा लाइ मैदान में 313 सहाबी वठी आयो। घणा सहाबी? जवाब ॾियो, जवाब ॾियो, जवाब ॾियो। पर हथियार कहिड़ा थे? इनके पास 2 घोड़े, शज़र हैं 8 शमशीरें, बदलने आए थे ये लोग दुनिया भर की तकदीरें। मैदान में जो आया पानी न हो, रेती हुई, मिठी ज़मीन ते काफ़िर वेही विया। हबीब जी ज़ात बरकत रेतीअ ते आया, पेर न पिया खुपनि, पाणीअ जो निशान कोन्हे। मुंहिंजे महबूब खे अल्लाह ताला जी ज़ात बरकत यकीन आहे। पाण दुआ था घुरनि, मौला ते पानी भी कोने, रेती या पैर खुपन कोन था। ही मुझा थोड़ा कलमी पहन वारा मुँह आंदा 313 जना। इन तोह लेके हम ला तो बद बदहू अबदा। ये इही हलाक थी विया त पो तुंहिंजी केर इबादत कंदो ई कोन को। हबीबन दुआ घुरी, मौला मींह वसा। अल्लाह जा बारह मुॾे निहारियो, जॾहिं हबीबन दुआ घुरी आहे तो तेजे रेतीअ जा ज़र्रा आमीन 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 चवण लगा। छा पिया चवनि? खबर होती तो हम शबनम के कतरे जमा कर रखते, छुपा कर एक गोशे में मुसफ़ा हौज़ भर रखते। इलाही क्या खबर थी कि दिन ऐसा भी आएगा कि तेरा साकिए कौसर यहाँ तशरीफ लाएगा।
दुरूद शरीफ पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। पढ़ो पढ़ो डाजा पढ़ो डाजा पढ़ो। बदर जे जंग में अल्लाह ताला हबीबन खे फतह अता फरमाई, कामयाबी अता फरमाई। केतरा काफिर के दीबन जी आया, केतरा मार जी विया, पर के सहाबी उन जंग में हाजिर थी न सघा हुआ। हजरत तलहा, हजरत अनस बिन नदर, हजरत उस्मान ज़िन्नूरैन उहे न अची सघिया। हजरत उस्मान जो न अचण जो वजह मक़ूल हो, उन जे घर में सुहिणे नबी पाक जी न्याणी हजरत रुक़िया हुई। नबी साहिब जूं न्याणियूं आहिनि 4। ॾाढा ॻाल्हायो, हथ मथे खणी जवाब ॾियो। मूं हिकिड़े शेर में चयो, हबीबन जूं न्याणियूं सॻियूं 4 आहिनि, मञनि 4 जे तन जा बेड़ा पार आहिनि। तव्हां बि पढ़ायो, तव्हांखे बि ईंदो, का जर्मनी ॿोली थोरी आहे। मोबाइल ते ॻाल्हाए थो, आहे बि ठुप अणपढ़ियल, सफ़ा ॼट, कन ते ओके ओके। अबा केर सो तोखे रोके, पर ही त मुंहिंजे दिल भर नबी जे बचड़नि जो ज़िक्र आहे। साईं असांजे इज़त ऐं एहतराम जा लाइक़ आहिनि। साईं जा असां हथ था चूमूं, साईं जे सिलसिले खे खणो त नबी पाक ताईं कई वास्ता विच में ईंदा, मगर मुस्तफ़ा जा सिधा बच्चा, डायरेक्ट बच्चा, नबी पाक जा ख़ालिस नसबी बच्चा। 4 न्याणियूं ऐं 3 पुट आहिनि। पुट घणा हुआ? जवाब ॾे जवाब ॾे। मां तफ़सील में न वेंदुसि, पर थोरो तुंहिंजे ज़हन खे खड़कायां, छो त असां वटि इन्हनि प्यारनि जो ज़िक्र थींदो ई न आहे। हींअर मस्जिद में वेठा आहियो, वलीअनि जे दरवाज़े ते वेठा आहियो, अव्हांखे साख मां नथो ॾियां, सम्झो त ॼण साख जी ॻाल्हि आहे। अबा कंहिं इश्तिहार में ॾिठो अथव सॼी ज़िंदगी त नबी पाक जे न्याणे पुटनि जे ज़िक्र जो जलसो? मस्जिद में वेठा आहियो, कसम अथव रब जो, पर हाणे ॿुधायो छो? जने डायरेक्ट नबी पाक जी झोली हासिल कई, जन ॼम थई मुस्तफ़ा जे ज़ात बरकात जे दीदार सां पंहिंजे अखियुनि खे बागो बहार बनायो, जिन खे मुस्तफ़ा सीने सां लाहींदो हो। उहे पुट ऐं न्याणियूं सुन्नी तोखां विसरी विया, सुन्नी तोखे यादि न आया। अल्लाह ताला जी ज़ात रहम करे, ख़ास करे असीं जेके वाइज़ी मौलवी आहियूं न, असांजी ज़िम्मेदारी आहे तव्हां ताईं ॻाल्हि पहुचायूं, अव्हां जा ज़हन ठाहियूं, अव्हां जे ज़हन में आणियूं त नबी पाक जा असुल ख़ालिस निजा नसबी बचा कहिड़ा। 4 न्याणियूं ऐं 3 पुट। हज़रत रुक़िया हज़रत उस्मान गनी जे घर में हुई, बीमार थी पई आहे। नबी पाक जी ज़ात बरकात बदर जे जंग ते विया पे, उस्मान खे फरमायो मुंहिंजी न्याणी बीमार आहे, तुंहिंजो नंग आहे, तूं हिते रही पा, जंगे बदर में तूं न हल, तूं मुंहिंजी न्याणी जी संभाल कर, इलाज जो ख्याल कर, बीमारदारी कर। बदर में जंग कंदड़नि वारो दर्जो बि तोखे मिलंदो त गनीमत जो हिस्सो बि तोखे मिलंदो। ॾाढिया त च
बंगलो ॾिसी पाणे चवंदई सुभान अल्लाह, वाह जोरे सजो बंगलो आ। भली गाॾी ॾिसी चवंदई वाह जो गाॾी आ, सुभान अल्लाह। पर जे क़ुरान ऐं मदीने वारे जो शान हले त बि दिलि मां खोले ॾाढा चओ सुभान अल्लाह। साईं फरमायो उस्मान तोखे दर्जो बि मिलंदो, तोखे वंडो बि मिलंदो, तूं मुंहिंजी न्याणी वटि रही पए। हज़रत उस्मान रही पियो आ। उन बदर जे जंग जे दौरान हज़रत रुकिया जो दुनिया तां इंतकाल थियो आ, रहलत थी आ, खुदा की प्यारी थी वई आ, जन्नतुल बकी में दफन कई वई आ। मदीने वारा साईं जंग जे मैदान में हुआ, फतह करे मोटी आया। हाणे हज़रत अनस बिन नदर, हज़रत तलहा, हज़रत उस्मान गनी, हज़रत हमजा, हज़रत मुसअब बिन उमैर ये इहरात परवाना जन वाइदो पे कयो त मौको मिलंदो त जंग जे मैदान में सिर हथ ते रखे जंग जो मैदान मल्हाए ॾेखारींदासीं। असीं नारा हणंदा आहियूं पर मैदान मल्हाइण ॾुखियो आहे। इश्क जो मैदान को सवलो थोड़ी आहे, इश्क जो मैदान ॾाढो ॾुखियो आहे। हज़रत नबी पाक जी ज़ात आ बरकात उम्मतियो, इहो सहाबन वाइदो कयो। अल्लाह फरमाए थो मिनल मुमिनीन रिजालुन सदकू मा आहदुल्लाह अलैहि। मोमिनन मां उही मर्द आहिनि जन अल्लाह सां कयल वाइदो पूरो करे ॾेखारियो। हाणे बदर खां पोइ उहद जी जंग लॻी आहे ऐं वेझी वेझी लॻी आहे। हरम शरीफ़ मदीने वारे मां बीहंदे त उहद जो मंज़र नज़र पियो ईंदो आहे, पहाड़ नज़र पियो ईंदो आहे। एतिरो प्यारो उहद जो नबी फरमाए त उहद जबल युहिब्बुना व नुहिब्बुहु। उहद अहिड़ो पहाड़ आहे जेको असां सां मोहब्बत रखंदो आहे ऐं असीं उन सां मोहब्बत रखंदा आहियूं। उहद जी जंग जो लॻी त हज़रत अनस बिन नदर ईअं अछूं बूटे जंग जे मैदान में लही पियो। कंहिं चयो दुश्मन जो लश्कर वॾो आहे, कंहिं चयो नबी साईं पाण बि शहीद थी विया आहिनि। हालांकि इहो हुयो कोन, पाण हिकिड़े जबल जे ऊट में हुआ। दुश्मन जे हमले जी वॾी कोशिश हुई हबीबन करीमन खे शहीद करण जे लाइ। हज़रत अनस बिन नदर खे झलियो वियो, एहतियात कर, चए थो मूंखे न झलियो न झलियो, छो त उहद जे पत्थरनि मां मूंखे जन्नत जी सुरहान अची रही आहे। छा चयो भिटाई घोट, छा चयो भिट ते जे दरनि ते वेहण वारे, लॾींदे लिबास मुंहिंजो जेॾियूं थियो जतन सां। फरमाए थो लॾींदे लिबास जेॾियूं थियो जतन सां, अचे आरीअ जाम जो वण वण मझावास। जे मिरूं खाईंदम मास त बि हॾा हलंदम हो तॾे। एतिरो विढ़ो जो शहीद थी वियो आहे। उन खां बाद ॾिठो वियो त उन जे बदन ते 80 खां मथे तलवारनि, नेज़नि, तीरनि ऐं खंजरनि जा धक लॻल हुआ। उन वाइदो पूरो कयो। ॿियो सईद शुहदा हज़रत हमज़ा न चई सुभान अल्लाह, न चई सुभान अल्लाह, कौन हथ मथे कई मां कीअं सम्झां। सईद शुहदा हज़रत हमज़ा, सुभान अल्लाह, कीअं ईमान आंदई। नबी साईं जी ज़ात खे अबू जहल धक हयां। हज़रत हमज़ा शिकार ते वियल हो,
मोटी आयो बानीअ ॿुधायो साईं तव्हांजे भाइटे खे अबू जहल ॾाढी तकलीफ़ ॾिनी आहे साईं त लंडो खणी उथियो आहे अबू जहल खे धक हणी केराए नबी पाक जे दरबार में आयो साईं अव्हां ॾुख न कजो मां तव्हांजो पलांद वठी आयो आहियां छा कयो अथई चाचा अव्हां जे दुश्मन खे धके केराए आयो आहियां साईं फरमाईं था चाचा मां दुश्मन खे ईज़ान ते ख़ुशि न थींदो आहियां भला साईं तव्हां कीअं ख़ुशि थींदा त छा फरमायूं के बेचारे शेर में बयान कयो अगर खुश करना है मुझको तो चचा जान यूं कीजिए मेरे अल्लाह की तौहीद का इकरार कर लीजिए चाचा कल मुंह पढ़ मुसलमान थी त मुंह मुस्तफ़ा जा दर्द लही वेंदा दुख ही लही वेंदा हज़रत हमज़ा ईमान आंदो आहे मदीने में आयो आहे मुजाहिदा उहद जे जंग में मैदान में आयो आहे एतिरो अल्लाह जो प्यारो लड़ियो आहे जो कुल हैरान आहे पर जेका शहादत मुक़द्दर में लिखियल ई सा अची वई उहो अल्लाह जो प्यारो हबीबन जो चाचो शहीद थी वियो ऐं कमाल आहे मुंहिंजे मुस्तफ़ा जे सब्र करण जो सीरत जा किताब पढ़ो कि अल्लाह ताला इल्म जो शौक़ ॾे मूं अरबी में हदीस जो किताब आहे शमाइल तिरमिज़ी न चई सुभान अल्लाह चयोसई मूं कॾहिं ॿुधो ई कोन्हे मुख्तियार में आयो जंहिंसां बा अल्लाह खे हाज़िर नाज़िर ॼाणी ॿुधाए त चोरी करी थो या न जैसे ॻाल्हि ॿुधायां सिधी कहिड़ी अल्लाह मूं ॾिठो कोन्हे बाक़ी नालो ॾाढो अथसि मूं ॾिठो न आहे जो मां चवां त हाज़िर नाज़िर आहे नालो ॾाढो अथसि पोइ जे चई ते चवां सो तव्हां बि शमाइल जो नालो ॿुधो न आहे पर एतिरो बरकत वारो किताब आहे जो मुहद्दिसन भलारन लिखियो आहे त जंहिंजे घर में शमाइल तिरमिज़ी आहे तंहिंजे घर में ॼण ख़ुदि मदीने वारो वेठो आहे किथे चई सुभान अल्लाह किथे चई सुभान अल्लाह किथे मथे हथ खयई सुस्त अल्लामा बेजूरी उन जो अरबी में शरह लिखियो अल्लामा अली कारी उन जो अरबी में शरह लिखियो ॿियनि ज़बाननि में पूरी दुनिया में शरह पर सुन्नत जमायत जी तरफ़ा सिंधी में उन जो शरह न हो अल्लाह ताला मूं कमज़ोर जॾड़े कमीरे ते करम कयो जो मूं उन जो सिंधीअ में 2 जुल्दनि में शरह लिखियो आहे थोरो ॾाढा त सुभान अल्लाह चयो वॾनि वॾनि माण्हुनि खे चयुमि साईं तव्हां छपराए विरहायो पर ईअं वीचारा लहराइनि जो पहिरां ई फोन खणनि पोइ फोन खणनि ई न त मतां चवे त छपरायो हेठि अल्लाह मदद कई कुल्हो ॾेई खणी छपायोसि ऐं एतिरो बहितरीन छपजी आयो आहे जो जंहिं बि बुज़ुर्ग ॾिठो उन दाद ॾिनो उन तहसीन कई आला पन्नो आला टाइटल ऐं बहितरीन छपाई उन जा मूं 12 सेट आंदा आहिनि घणा न घणा सेट 12 सेट 2 जुल्दनि जो हिकिड़ो सेट 1000 रुपया हुन जी मिठाई मां पंहिंजे शागिर्दनि खे चवंदुसि खणी अव्हां जॻह हलंदा ॾिसो त 1000 मिठो केरु थो करे ऐं मदीने वारो यार मिठो केरु थो करे दुरूद शरीफ पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह वॾे आवाज़ सां वॾे आवाज़ सां
सैयदना रसूलुल्लाह जे प्यारे हजरत हमजा के एतरी तरह दुखी तरह शहीद कयो वियो जो तारीख़ पढ़ंदी रोण ईंदो आहे। मुड़े निहारे मुड़े पाक नक खे कटियो वियो, कन मुबारक कटिया विया, सीने खे चीरियो वियो, जेरो कढी अंदरां अबू सुफियान जी घरवारी हिंद चक हणी खाधो, एतिरो निभागी खाधो, वरी खाई खाई ज़मीन ते उछलाए छॾियईं। मदीने वारे फरमायो जे ज़मीन ते न उछलाया ऐं कीहीं छॾे हा त जहन्नम जी बाह वार जो बि नालो न वठेसि हा। पाण फरमायाऊं मुझे चाचे जी भेण हजरत सफिया जेकॾहिं पंहिंजे भाउ जी या दर्दनाक हालत ॾिसी ऐं बेसब्री न करे विझे, इहो डपु न हुजे हा त मां चाचा साईं जे जिस्म खे छॾे ॾियां हा, भली पखी अचे ॿूटियूं खाइनि हा, जेतिरो तकलीफ़ अचे हा ओतिरो अल्लाह हुन जो दर्जो बुलंद करे हा। चो सुभान अल्लाह, राजा चो सुभान अल्लाह। हजरत हमजा शहीद थियो, हजरत मुसअब बिन उमैर शहीद थियो, हजरत अनस बिन नदर शहीद थियो, हजरत तलहत एडो परवानो थी बीठो जो जने सामू तीर पिया अचनि त तीरन खे हथ ॾे, नबी साईं खे तीर न लॻे, सब तीर हथ ते सहंदो वियो ऐं पूरो हथ मुबारक हुनजो पुरूण वांगुरु सोराख थी वियो। वरी ॿियो हथ खयई, अल्लाह ताला जे हबीब फरमायो तलहा तो हथ जी कुर्बानी ॾेई ऐं पंहिंजे लाइ जन्नत ख़रीद करे छॾी आहे। तलहत फिल जन्नत। तो सुभान अल्लाह, ॾाढिया चओ ॾाढिया चओ। हजरत तलहत इन मैदान खे मल्हायो, हजरत अनस इन मैदान खे मल्हायो, हजरत हबीब के चाचे इन मैदान खे मल्हायो। पोइ इन्हनि जे लाइ अल्लाह फरमायो फमिनहुम मन कदा नहबहु, इन्हनि हिकिड़ो सेठ साईं खे ॾे हिते रख। फमिनहुम मन कदा नहबहु, उन्हनि मां के उही आहिनि जिन पंहिंजो वाइदो पूरो कयो, जंग जे मैदान में सिरीअ ते हथ रखे अल्लाह ताला जी ज़ात बरकात दीन ला मैदान मल्हायूं, शहीद थिया, जंग करे ॾेखारियूं। वॾे आवाज़ सां, वॾे आवाज़ सां, वॾे आवाज़। अॻिते छा फरमायई वमिनहुम मन यंतज़िर, ऐं के उहे आहिनि जेके इंतज़ार पिया कनि शहादत जो। अल्लाह जे क़ुरान जा तफ़सील लिखनि था पिया ओ हज़रत उस्मान हो, सैयदना उस्मान। थोड़ी तवज्जुह जी ज़रूरत आहे। उस्मान बिन अफ़ान बदर जे जंग में नबी पाक जे न्याणीअ जी ख़िदमत जे करे न थी सघियो आहे, हुज़ूर उन खे बदरीन में शुमार कयो आहे। उन जे लाइ दुआऊं फरमायूं आहिनि। घरवारी जो गुज़ारे वई हज़रत रुकिया मूॾे निहार, पाण जॾहिं जंग खां मोटी आया आहिनि त मुंहिंजे दिलबर नबी जा परवानो हज़रत फातिमा ज़हरा पंहिंजे दिलबर पीउ खे चए थी बाबा मूंखे पंहिंजे भेण जे मज़ार ते वठी हल। ॾाढा चओ, ज़ोर सां चओ। अबाही मज़ारूं ज़ियारत जी जाइ आहिनि, इने ते अचणु बुरो न आहे, मज़ार जी हाज़िरी ॾियणु ख़राब न आहे। के चवंदा आहिनि औरतूं कबर वारनि खे उघाड़ियूं थियूं नज़र अचनि। मां खां पुछां थो त मदीने वञण वारो जॾहिं इजाज़त मिलंदी आहे औरतुनि खे सलातो सलाम जी हाज़िरीअ जी त ईअं टोड़ी भॼंदियूं आहिनि। उते रुगी अकेलो महबूब न आहे, हज़रत अबू बकर सिद्दीक़ वाहे, हज़रत उमर फारूक वाहे। छा माज़अल्लाह उन्हनि खे औरतूं उघाड़ियूं थियूं नज़र अचनि?
सऊदी खुद भी नथा झलीन, उहे भी नथा रोकीन, छो त मदीने वारे फरमायो मूं अव्हां खे कब्रुनि जे ज़ियारतुनि खां रोकियो हो, छो तव्हां खे ॼाण न हुई, हाणे अव्हां खे ॼाण आई आहे। अला फज़ूरुहा, कब्रुनि जी ज़ियारत कयो। हबीब पंहिंजी न्याणी खे वठी आया आहिनि, पंहिंजे भेण रुकिया जे मज़ार ते वेठी आहे ऐं रोई रही आहे, अखियुनि मां पाणी पियो वहे। अल्लामा शेख अब्दुल हक मुहद्दिस दहलवी लिखियो आहे त नबी पाक जी ज़ात पंहिंजी न्याणी खे पंहिंजी चादर सां मथां ढके ऐं उन जे ॻोढ़नि खे उघनि पिया मारो न। अम्मा अखियुनि मां पाणी बि न वहा, सब्र कर, तुंहिंजी भेण जन्नत जी मालिकाणी आहे। दुनिया में अल्लाह ताला जंहिंखे पैदा कयो आहे, जेको आयो आहे सो नेठि मरंदो, हिते को हमेशह रहण जे लाइ न आयो आहे। बाबा दिलबर भेण याद थी पई, मूं ख़ातून जन्नत जूं अखियूं पाणीअ खां नथियूं रुकिजी सघनि। मां अव्हां खां पुछां थो, उन्हनि खे तव्हां चओ जेके चवंदा त नबीअ जूं न्याणियूं सिर्फ़ हिकिड़ी आहे, टे न आहिनि, उहे पालियलूं हुयूं, अॻुयायूं हुयूं, पर न कॾहिं बि न। क़ुरान पाक उन्हनि खे न्याणियूं सॼो आहे, हबीबन उन्हनि खे न्याणियूं सॼो आहे, सहाबन उन्हनि खे न्याणियूं सॼो आहे, सीरत वार उन्हनि खे न्याणियूं सॼो आहे, सुन्नत जमात जे किताबनि त न्याणियूं लिखियूं आहिनि, पर शीयनि जे वॾे आलिमनि मुंतहल आमाल में अब्बास कुंभी 4 न्याणियूं लिखियूं आहिनि। इन्हनि जा ॿिया उलमा जलाल यून वारे बि 4 न्याणियूं लिखियूं आहिनि। मुंहिंजे दिल पर नबी जा उम्मती हो, असांजो बि इहो ई अक़ीदो आहे त मुस्तफ़ा जूं सॻियूं न्याणियूं 4 ऐं पुट दिलबर जा 3। कहिड़ा पुट हा? हज़रत कासिम, हज़रत अब्दुल्ला, हज़रत इब्राहिम। हज़रत कासिम ऐं अब्दुल्ला अम्मा खदीजतुल कुबरा मां जा हुआ। हज़रत इब्राहिम मिस्र जे मुल्क जो बादशाह हो, इस्कंदरिया उन दौर में तख्तगाह हो। उन नबी पाक दीन जो इस्लाम जे लाइ ख़त लिखियो हो। उन बादशाह इस्लाम तो कोन आंदो, पर नबी पाक जी ज़ात बरकात ॾे तोहफ़ा मोकिलियई, सूखड़ियूं मोकिलियई, हदिया मोकिलियई। कहिड़ा हदिया? हिकु दुल मोकिलियई, जेका तव्हां सां मशहूर आहे, हज़रत अली दुल जो सवार। छा मोकिलियई? ॾाढा त ॻाल्हि, वॾे आवाज़ सां दुल जो सवार। दुल इस्कंदरिया जे बादशाह मोकिली, नालो मुक़ौक़िस मीम खे पेश, काफ़ वॾो मुक़ौक़िस नालो हो। उन हिकिड़ी दुल मोकिली, ॿिया हल्का तोहफ़ा मोकिलिया ऐं 2 बानियूं मोकिलियूं हो। हिक जो नालो सीरीन हो, उहा नबी पाक पंहिंजे दरबार जे शाइर हज़रत हसान खे परणाई। ॿिए जो नालो मारिया हो, किब्ती कबीले जूं हुयूं, इंतिहाई जमाल कमाल वारियूं हुयूं। उन मारिया खे नबी पाक पंहिंजे लाइ रखियो हो। उन मां हज़रत इब्राहिम मुस्तफ़ा करीम जो पुटु ॼाओ हो। ॾाढा चई, वॾे आवाज़ सां चई, दिल खोले न चई। दिल पर नबी जा परवाना हो, ओह मुक़ौक़िस मुसलमान त न थियो, पर हबीब ॾे तोहफ़ा मोकिलियाई। मारिया किब्तिया बाबुल अवाली जेके सरींदा आहिनि, उते नबी पाक हुन जो घर ठहरायो ऐं उते हुनखे रहायो। हज़रत इब्राहिम जो ॼाओ त उन जे लाइ नबी पाक खीर वारी दाई मुक़ररु कई। उहा पंहिंजे आका जे हिन बचड़े खे खणी खीर पियारींदी हुई। अञा नंढड़ो ई हो त अल्लाह ताला हुनखे घुराए वरितो। 3 पुट मुस्तफ़ा जा रब करीम घुराया। बाक़ी 4 न्याणियूं रहियूं, उन्हनि मां 3 जो औलाद दुनिया ते न हलियो। हिकिड़ी अम्मा ख़ातून जन्नत जो औलाद दुनिया ते हलियो। पर थोड़ी तारीख़ी ॻाल्हि करे वठां। नबी साईं जी उमिरि ही 25 साल। घणी? जवाब ॾियो।
खदीजतुल कुबरा अम्मा जी उम्र ही 40 साल, 15 साल नबी करीम खां वड्डी हुई उम्र में। वो नबी से चया तो ये कुरारिया मां इन सां शादी छो कया? नबी करीम जी ज़ात फरमाइन था त 3 वजहन जे करे निकाह कयो वेंदो आहे, या पैसे जे करे, या हुस्न जे करे, या दीन जे करे। फरमाई था पैसे हुस्न दे पोइ निहार, अवल ॾिस त दीनदार आहे या न। फज़फुर बिज़ात दीन, दीनदार घर ॾिस, सालिहा औरत ॾिस, इबादत वारी निहार, जेका ख़ातूरे जन्नत जे तरीक़े ते हले। मुझे हबीब करीम जा आशिको, खदीजतुल कुबरा जी उम्र त वॾी पर अखलाक में कमाल हो, अजीब किस्म जी तबीयत हुई। अल्लाह ताला के सर तरज़ नवाज़ो हो। नबी पाक जो निकाह थियो आहे, अबू तालिब सोने पढ़ियो आहे, 25 साल उम्र हुजूर जी आहे, 40 साल अम्मा खदीजा जी उम्र आहे। निकाह थियो आहे 25 साल जे उम्र में, नबी पाक जी उम्र 30 साल थी, अम्मा जी 45 साल हुई त हज़रत बीबी ज़ैनब हबीब जी वॾी न्याणी ॼाई। निंड न कजो। केतिरी उम्र मुस्तफ़ा जी? 30 साल। अम्मा जी उम्र ही 45 साल। त मुस्तफ़ा जी पहिरीं न्याणी हज़रत ज़ैनब ॼाई आहे। वरी हबीबन जी उम्र 32 साल, त ॿी न्याणी रुकिया ॼाई आहे, हबीब जी उम्र 38 साल, टी न्याणी उम्मे कलसूम ॼाई आहे। 40 साल पूरा थिया, पहिरियों साल नबूवत इज़हार जो आहे त हज़रत ख़ातून जन्नत ॼाई आहे। 36 साल जे लॻभॻि उम्र हुई त पहिरियों पुट हज़रत कासिम ॼाओ आहे। नबूवत जो इज़हार थियो आहे, वही जो नुज़ूल थियो आहे। ख़ातून जन्नत खां पोइ हज़रत अब्दुल्लाह ॼाओ आहे, जंहिंखे तय्यब ऐं ताहिर सॾींदा हुआ। मदीने में हज़रत इब्राहिम ॼाओ आहे। मुंहिंजे हबीब जा परवानो हज़रत उस्मान गनी, हबीब जो न्याणो आहे, अकुलमंद ऐं सियाणो आहे, वॾे शान वारो आहे। हिन महीने में उन जी शहादत आहे। इन जे करे मां इन मौज़ूअ अर्ज़ कंदो थो हलां। अल्लाह फरमायो फमिनहुम मन कदा नहबहु वमिनहुम मन यंतज़िर। उस्मान गनी शहादत जे इंतजार में आ, वमा बदलू तब्दीला। अहिड़ा त प्यारा जो दीन में का तब्दीली न कयूं, जेके चवनि था दीन में फेर फार कई वई, क़ुरान पाक में तहरीफ कई वई, अॻे पोइ आयतूं कयूं वयूं, उहे वीचारा बेअकुल आहिनि। अल्लाह जो क़ुरान चए थो त का तब्दीली कान कयूं, जीअं उसूल जो पैगाम मिलियो हो उन ते क़ाइम ऐं दाइम रहिया। दुरूद शरीफ राजा पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। राजा था पढ़ो, राजा था पढ़ो। वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। उस्मान ज़िन्नूरैन, ओ शान वारो प्यारो सहाबिया, इज्जत अजमत वारो सहाबिया, जो मुझे दिल भर नबी फरमायो उस्मान ओहो हयादारा, जो अल्लाह जा मलाइक भी उन जो हया रखंदा। 12 सेठ आंदा पर आशिकन खणी वता। वाह मुझे मदीने जे घोट जा परवाना। ऐं वॾाई न कबी, पढ़ंदो तव्हांजो वार वार ठरंदो। हबीब जा हथ कीअं हा, अखियूं कीअं हूं,
भिरों कीअं हा, नक कीअं हो, गल कीअं हा, पेर कीअं हा, सीनो कीअं हो, खाईंदा कीअं हा, मरीज़नि खां पुछण कीअं वेंदा हा, ग़रीबनि जी ग़मख़ारी कीअं कंदा। मदीने में हिकिड़ी औरत हुई दरवेश, जंहिंखे आम तरह चरियो चवनि। नबी साईं खे अॻियां फिरी आई, मूंसां खुलासो वेह, मूंखे टाइम ॾे। साईं फरमायो, जहिड़े रस्ते ते, बंदि कमरे में न, जहिड़े रस्ते ते, जहिड़े चौक ते वेह, मां मुस्तफ़ा तोसां विहण जे लाइ तयार आहियां। जागो पिया लाइन, मुंहिंजे दिल भर जो अखलाक त ॾिस। इजलिसी फी अई सिकत मिन सिककिल मदीना, अजलिस मां के जिते भी मां मुस्तफ़ा विहण लाइ तयार आहियां। धूड़ आ, मिट्टी आ, ढेर आ, रेती आ, अची वेही रही, इजलिस हिना, हिते वेह। साईं वेही रहिया, पाक कपड़नि मां मिट्टी अंदर पई अची, वेठा हन, हूअ ॻाल्हाए पई, पाण ॿुधनि पिया, उनजे दर्द जी दवा थिए पई, उनजे अंदर जो इलाज थिए पियो। उनखे हेतिरी मानी हथ में हुई, उहा मानी मिट्टीअ में किरी पई। मानी खणी मथे करे, अधो अधु करे मिट्टी हाणी मानी, अधु पाण थी खाए, अधु नबी खे चई थी साईं तव्हां खाओ। अल्लाह अकबर, सुभान अल्लाह। वाह मुझा महबूब नबी। मदीने वारा हबीब प्यारा, मदीने वारा हबीब प्यारा, निगाहे करम रख जा, भलारा भरम रख जा, मदीने वारा हबीब प्यारा। पढ़ायो मेरी, पढ़ायो, मेहरबानी कयो। मदीने वारा हबीब प्यारा, निगाहे करम रख जा, भलारा भरम रख जा, मदीने वारा। खुल्क़न अज़ीम अव्हां जो अखलाक वालिया, तुंहिंजे दर तां साइल सुहिना वियो कोन ख़ालिया। ॻाल्हि बि कहिड़ी थी करे, मिट्टीअ में भरियल मानी, साईं तव्हां खाओ। महबूब पठी खाइनि पिया, खाइनि पिया। खुल्क़न अज़ीम तुंहिंजो अखलाक वालिया, तुंहिंजे दर तां साइल सुहिना वियो कोन ख़ालिया। सुभान अल्लाह चओ। सखावत तुंहिंजी आ, इनायत तुंहिंजी आ, निगाहे करम रख जा, भलारा भरम रख जा, मदीने वारा हबीब प्यारा, मदीने वारा हबीब प्यारा। एॾो अखलाक जो एक भेरे पान समानी नमाज पढ़ी बीही रहा। संदन मामूल होंदो हो त नमाज खां पोइ पंहिंजे कमरे में वेंदा हा, सहाबन के चवंदा आराम कयो, वरी तहज्जुद जी नमाज थी अचो, पान बीठा हन, साहबी बीही रहा। फरमायो साहबी तव्हां वञो, किबला तव्हां जो बीठा आहियो। फरमाईं था हा। हिकिड़ा नंढा ॿार रांदि पिया कनि, उन नंढड़नि में हिकिड़ो यतीम ॿार आहे, ॿियनि खे पंहिंजा अब्बा खणी वेंदा, उन यतीम खे खणी घर पुॼाइण वारो केरु कोन्हे। मां मुस्तफ़ा बीठो आहियां त उहो रांदि करे वांदो थिए त मां उनखे पंहिंजे कुल्हे ते खणी उनजे घर पुॼाए अचां। मुसलमान
असां जो छा हाल आहे, असांजी छा हालत आहे। रब शल असांखे ढके, बेरहमी हद खां चढ़ी वई। अल्लाह शल रहम करे। मुझे दिल भर नबी जो प्यारो हजरत उस्मान एडे शान वारो आ, एतरे मर्तबे वारो आ, एतरी अजमत वारो आ जो साईं फरमाइन था पिया उस्मान तुंहिंजे हया खे ॾिसी अल्लाह जा मलाक बि तुंहिंजो हया कंदा आहिनि। साईं फरमाइन था लिकुल्लि नबिय्यिन रफीकुन वरफीकी फिल जन्नत उस्मान। हर नबी जो जन्नत में रफीक आ, मुझो रफीक उस्मान ज़ुन्नूरैन। दाखे प्यारी थी वरी बी न्याणी ॾिनऊं हजरत उम्मे कलसूम। कहिड़ी अबा? ॾाढा ॾाढा वॾे आवाज़ सां उम्मे कलसूम त कुन्यो आ, नालो छा हो अम्मा जो? आम ज़हनन में आ हजरत ज़ैनब, हजरत रुकिया, हजरत उम्मे कलसूम, हजरत फातिमा ज़हरा। उम्मे कलसूम जो नालो नबी से रखियो आमिना, पंहिंजे जीजल मां वारो नालो। मुझे हबीब करीम जा आशिक हो, मुझे मुस्तफ़ा जा परवानो। हजरत उस्मान इंतजार में हो त मुझी शहादत कॾहिं थी थी। हदीस में आयो उहद जबल ते नबी से चढ़िया हन, अबू बकर गड्डा, उमर गड्डा, उस्मान गड्डा। सुबुत उहद फइन्नमा अलैक नबियुम व सिद्दीकुम व शहीदान। उहद चुप कर, चुरपुर न, तो ते अल्लाह जे नबी जा कदम आहिनि, सिद्दीक जा कदम आहिनि, जा कदम। अब्बा बीठा गॾु हन, बीठा गॾु हन। नबी कीअं पियो ॿुधाए त शहीद हन। हीअ आहे नबीअ खे अल्लाह जे तरफ़ां अता कयल इल्म ग़ैब। सभई जो सुभान अल्लाह, ॾाढा जो सुभान अल्लाह। इहा हदीस उहे बि पढ़ंदा हन, पर उन्हनि खे इन्हे पासे तवज्जो नथो वञे त जेके दिल भर सां गॾु बीठा हल। नबी कीअं थो चए त शहीद हल? हुज़ूर खे रब ग़ैब जो इल्म ॾिनो आहे। चओ ग़ैब जो इल्म ॾिनो आहे। हज़रत उमर शहीद थी वियो, उस्मान खे इंतज़ार आ त मां कॾहिं थो शहीद थियां। अबा किताब खणी ॾे, ही मुंहिंजो ॿियो किताब आ, हिकिड़ो न, हिन में 3 किताब गॾिया अथमि। हिकिड़ो 40 हदीसूं चईनि यारनि जी शान में। किथे चई सुभान अल्लाह, किथे चई सुभान अल्लाह? 40 हदीसूं चईनि यारनि जी शान में। ॿियो वलीयनि जो शान, मनाक़िब सालिहीन, कुरान मां, हदीस मां, बुज़ुर्गनि जी तहक़ीक़ात मां, करामतूं वलीयनि जूं, ख़ुसूसन सैयदना गौस आज़म जूं। टियों वरी जामे तसव्वुफ़, सूफ़ी छाखे चइबो आहे? असां वटि जे 5 साल सेरप न करे त सूफ़ी आहे। मोहम्मद सिद्दीक़ न हेॾा थी विया, सिंघ मुशर में अची वई, पेरनि ते छिलर चढ़ी विया, सूटे ते सूटो लॻी वियो, मुरीद पिने ई छिके वॾो सूफ़ी हल पा। हिकिड़ो शाह साहिब हुयो, वीचारो पीअंदो हो घणो चर्स, सो मरी वियो त मुरीद छा पियो चए? साईं कहिड़ी था ॻाल्हि पुछो, साईं जन चरसरो पी पी टंगड़ूं सुकी वयूं। वाहे मुरीद सदके वञा तुंहिंजी अकुल सां। अरे मुरीद थी त हैरन जो थी। हाजी गुल मोहम्मद मक्सी, अल्लाह जन्नत नसीब करेसि। मां सकरन में 3.5 महीना रहियो होसि जामे मस्जिद में। मूं वटि ईंदो हो, चवंदो साईं, साईं वॾा
सुभान अल्लाह चओ। हज़रत क़िबला साईं मोहम्मद शाह हलनि पिया मटियारी माफ़े ते फ़क़ीर खयों पिया हलनि, ज़िक्र जूं लोलियूं हनि। सैदाबाद पहुता हिकिड़ो अंधो रस्ते ते बीठो आहे, हथ पियो खणे बीहो बीहो बीहो। साईं फरमाए बीहो भाई छो बीठो आहे? ना बीना है। साईं फरमाए था कीअं बीठो आहीं? ही किताब वठो, हिन जी मिठाई वरी 150,000 न, मता चओ मोलिया रेट महांगा हन। 3 किताब 150 में ढ, हिकिड़ो साईं जंहिंजो नज़र बाक़ी तव्हांजे हवाले। दुरूद मुंहिंजे दिलबर ते ॾाढा पढ़ो। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। नाबीना खां पुछो बाक़ी आयो हुई? चई साईं अंधो आहियां, अखियूं वठी ॾे। किथे? चई सुभान अल्लाह। किथे चई? हाणे क़िबला छा था कनि? हाणे छा था कनि? फार्मी पीर या फार्मी कुकड़ियूं आहिनि न, छा था कनि? 4-5 वाठा आहिनि, बीठा आहिनि। तूं आहीं मास, ॿियो को आयो तो ने वाठन खे तो चवे अबा जी क़िबला, मूं तव्हांखे ॿुधायो न त साईं जा कपिड़ा नीरा आहिनि, मथे ते सुहिणी ॻाढ़ी टोपी आहे। तव्हांखे ॿुधायो न, ॾिसी पोइ थो चवे, ॾिसी कपिड़ा पोइ थो चवे अबा मूं तव्हांखे ॿुधायो न। हा सदके वञा, तव्हां अॻु ई ॿुधायो। अल्लाह अकबर। अहिड़ो सिन खुदा न ॾे, अॼु तूं हूंदे सुभाणे नेठ क़बर में ईंदे। छॾे ग़िफ़लत उथी जाग, जानी दुनिया थई दार फानी। विया काॾे खुदा जन सॾायो, थे पंहिंजे पाण खे तन पढ़ायो। जन हाकिम थी कई हुक्मरानी, दुनिया थई दार फानी। साईं खे चईसीं अंधो आहियां, अखियूं वठी ॾे। हाजी गुल मोहम्मद मरहूम चए पोइ मां पाण होस गॾु। साईं फरमायो बा मूंखे हेठि लाहियो, हेठि लाहियो। हेठि लथान, नाबीना खे सॾु कयो, आयो हथरो रखे ला इलाहा इल्लल्लाह, 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 ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। अल्लाह जो जिक्र करे, हथरो रखे मथे खरण त हमरा जो अखियूं रोशन। बोड आई न अॻे 2 साल अॻु में आई न सी बोड, ॿुधी अव? मां चयो माने जेके फार्मी पीर ऐं गॾु कयो, लाहियो न दरिया में। हिकिड़ो चएसि असांजे पुठियां पियो ई छा? अटा त माण्हुनि खे ॾाढा था ॾियो, हीअं बि थिए पियो, हीअं बि थिए पियो। नऊज़ बिल्लाह। हिकिड़ो वरी जीप में वञे पियो, जंगल ॾिसी ड्राइवर रोक रोक रोक, रोकी लही वियो वणंदे। पोला पेट जो सूर लाथई, अला गड़बड़ी। मोटी आयो, क़िबला केॾे विया हो? बादशाह पीर सो मिलन आयो हुउसि, उन ॾे वियोसि। अल्लाह अकबर। कूड़ हणंदे डपु ई न आहे। बादशाह पीर का रवाजी शइ आहे। मां अॻिते शान अर्ज़ कंदुसि त मुंहिंजा पीरी वली ऐं मुतसव्विफ़ केरु आहे? जेकर तोखे सूफ़ी ॻोल्हणो आहे त भिट धणीअ ॾे निहार।
हाँ चीकी मिट्टी खयो भितर पियो ठाहे सिरुनि वांगुरु पियो करे त मां मस्जिद ठाहींदुसि। हिकिड़ो पारस वारो आयो, संन्यासी आयो, साईं पारस पत्थर मां तव्हांखे ॾिया, लोह खे लॻे त सोनो थी वञे, क़बूल फरमायो। साईं फरमाई त मूंखे न खपे। राजा त ॻाल्हाए छो माण्हू घुरनि माल सभु ॾींहुं घुरा सुपरी, दुनिया तहीं दोस्त तां फिदा कयां फ़िलहाल, कयो ना अनहाल पसण तां परे थियो। सूफिया त इहो आहे, वलिया त इहो आहे। ऐं एतिरी हेठां ई तारीख़ तुहफ़तुल किराम में लिखियो अथई त ठटे में हिकिड़ो ॾाहिरी फ़क़ीर सुतो पियो आहे, बेटा सां मथां अची वेही रहियो, वेठो आहे 15 मिंट, अधु कलाक, कलाक, ॾेढ कलाक, 2 कलाक गॾिजे कया त जो के बिलाई सुतो पिया निंड में, अलाह केॾी महिल हलंदो। तव्हां हलो त हलो, पाण फरमाई था बादशाह ॾे ॾियो हिनखे जेको निंड में पियो मिले सो ॿियनि खे ओजागनि सां बि कोन थो मिले। रूहानियत हुई, फैज़ हो, तक़वा हुई, चहते जे पुछा पुछ ॿधी हलंदो न वञ, ॾिस त केरु आहे, छा थो मिले, छा थो ॾे, छा थो बणिजे। हज़रत हबीब करीम जा उम्मती हो, साईं वारा जन सिंध में आया, एतिरो ज़िक्र हो, हेॾियूं सुहारियूं धारेलनि छॾियूं, धारेल हेॾियूं सुहारियूं, तहज्जुद, ज़िक्र, मुराक़बा, अल्लाह जे ज़िक्र जूं एॾियूं लोलियूं लॻंदियूं हो जो झंगल मां बि आवाज़ पईंदो हो ज़िक्र जो। हिन वक्त भी इन ॻाल्हि जी ज़रूरत आहे, इन पासे शौक़ रखो, इन पासे तवज्जो ॾियो। मां परे न वञा, हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु शहादत जे इंतज़ार में हो, जंहिंजे लाइ अल्लाह फरमायो मिनहुम मयंतज़िर वमा बदलू तब्दीला। उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु जॾहिं खिलाफ़त ते आयो, हिकिड़ो बाग़ी गुरु पैदा थियो, उन्हनि साईं जे जाइ जो घेरो कयो। तफ़सील त वॾो आहे। सैयदना अली मुर्तज़ा सुहिणे उस्मान वटि आयो, उस्मान जे चई त मां जंग जो टियां, तुंहिंजे मुखालिफ़नि सां लड़ाई कयां। साईं फरमाई था न, छो कन खोल जो सुनियो, हेॾे निहार जो चाहे ते मज़हब मटण वारो, बोतल ते अक़ीदो फेराइण वारो, हेॾो निहारियो। उस्मान गनी तो फरमाए, शेरे खुदा हे मुंहिंजे कमरे जो रोशनदान ॾिठो अथई? चई हा। चई अव्हां खां थोरो अॻु में इन रोशनदान मां मूंखे नबी सुहिणे दीदार करायो आहे। जेके चवनि था त मरी वियो, मिट्टी थी वियो, उन जो अक़ीदो ही आहे त मिट्टी थी वियो, मगर उस्मान जो अक़ीदो आहे त मुंहिंजो दिल भर ज़िंदा आहे, जंहिं रोशनदार खां मूंखे दीदार करायो। अली मुर्तज़ा एतराज़ करे, हाँ साईं इहो कीअं थो थी सघे? न, उस्मान ॻाल्हि कई आहे, शेर ख़ुदा तस्दीक कई आहे, साबित थियो त जेको तुंहिंजो मुंहिंजो अक़ीदो आहे त मुंहिंजो दिल भर नबी ज़िंदा, जंहिंखे घुरे दीदार कराए, जॾहिं घुरे दीदार कराए। इहो ई सहाबनि जो अक़ीदो आहे। इन शमाज शर जेको हाणे खपियो, इन में मूं इन ते तहक़ीक़ लिखियो आहे, छो त वॾा वॾा इल्म वारा बि वीचारा थी विया। नबी साईं निंड में दीदार कराए सघे थो, सुजागे में न। छो? सुजागे में कराए त संदन मज़ार खुले, पाक कबर जूं सिरूं निकिरनि, फर्श टुटे,
पढ़ लहन यारी वारा जेके हुकूमत जा गेट हन ताला लगा पिया हन उहे खुलनि इहे कीअं ईंदो मां ॿिया दलील त लिखिया हन पर हिकिड़ो अकुली दलील इहो आहे त अर्ज़ु कंदो आहे उन्हनि खे दादा भला नबी साईं जी ज़ात बाबरकात जो उम्मती या केरु बि इंसान जॾहिं मरंदो आहे त पुछाणे जे लाइ क़ब्र में मलाइक ईंदा आहिनि ॻाल्हायो ॾाढा न ॻाल्हाईंदो त दरगाह ते पिटींदो सां मदीने वञी मरंदो हा न त ॻाल्हायो सणी रसूलुल्लाह जा दीवाना मलाइक क़ब्र में पुछाणे लाइ ईंदा आहिनि सभु मोली चवनि था अहल हदीस देवबंदी शिया सुन्नी सभु चवनि था पोइ मलाइक ईंदा आहिनि त क़ब्र खोटींदा आहिनि या ईअं हलिया वेंदा आहिनि ॻाल्हायो ॻाल्हायो भला पुछाणे खां पोइ वरी क़ब्र में रही पवंदा आहिनि या निकिरंदा आहिनि ॻाल्हायो 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 पोइ न ईंदे क़ब्र खुली न मोटंदे क़ब्र खुली चवंदा आहिनि साईं मलाइक त आहिनि नूर मां चवंदो आहियां मलाइक आहिनि नूर जी चिणग असुर नूर त मदीने वारो आहे जे मलाइक बिना क़ब्र खोलण खोटण जे अची बि सघनि था निकिरी बि सघनि था त मुंहिंजो दिलबर नबी जेकॾहिं दीदार कराए त निकिरी बि सघे थो मज़ार में वरी वञी बि सघे उस्मान गनी थो चवे त हिन रोशनदान खां मूंखे नबी साईं दीदार करायो ऐं फरमायो उस्मान तोखे अल्लाह ताला शहादत जो वॻो थो पाराए कमीस पाराई आहे भाणो लाहण जी कंदा तो न लाहिजा क़ुरान पढ़ंदे रोज़े साईं शहीद थी अच रोज़े खोलण जो इंतज़ाम तुंहिंजे लाइ मूं मुस्तफ़ा जन्नत में कराए छॾियो आहे चओ सुभान अल्लाह चओ ॾाढा था चओ दिलि ठरई त चइजे मरई त न चए दीदार बि थिए थो नबी साईं मेहरबानी बि करे थो रोशनदान खां बि ॾिसे थो निंड में न सजाॻीअ में ॾिसे थो मदीने वारो कीअं थो अचे अल्लाह अकबर यज़ीद ॿुधो अथव मुंहिंजो अक़ीदो आहे त यज़ीद जहिड़ो ज़ालिम दुनिया में हुई हिकिड़ा मुल्ला वरी उनजी तरफ़दारी यज़ीद एॾो ज़ालिम जंहिं बेतुल्लाह ते पत्थर वसराया जंहिं कअबे जे ख़िलाफ़ खे बाहियूं ॾियारियूं जंहिंजे दौर में हुनजे बछलनि नबी पाक जे पाक मदीने ते लुट वारा हमला कया हज़ार औरतुनि जूं इज़तूं लुटियूं वयूं नंढड़नि ॿारनि खे भितनि ते रखे सीने में लोही किला हया विया 3 ॾींहं मुस्तफ़ा जी मस्जिद में घोड़ा ॿधा पिया हुआ जॾहिं लिॾ पे लाथी गंदगी पे कई कंहिंखे बांग कान रही कंहिंखे निमाज़ कान रही हज़रत सईद बिन मुसैयब ताबई अंदरि वेठो हो उनखे बि शहीद पे कयूं पर ॿिए चरियो आहे छॾे ॾियोसि अकुल कोन्हे इसको चओ छो नथो हले यज़ीद जे हुकुम ते चओ चरियो आहे ओ साईं फरमाए थो त निमाज़ जे टाइम जी ख़बर कीअं पई वाच बि कान ही घड़ियाल बि कोन हो पर हर निमाज़ जे टाइम ते मुस्तफ़ा जे मज़ार मां बांग ईंदी जागो पिया बांग छा लाइ ईंदी आहे ॾाढा ॾाढा पोइ तव्हांखे चवंदा सूफ़ी त निमाज़ ते कोन्हे मज़ार मां बांग ईंदी हुई सैयदना रसूलुल्लाह जो प्यारो सईद बिन मुसैयब ताबई आहे कन ख़ैर ताबीन चयो आहे पर ताबई त आहे ओ फरमाए थो अंदरां बांग ॿुधण में ईंदी हुई
हर निमाज़ जे टाइम ते मां बांग ॿुधंदो होसि, उन बांग ते मां निमाज़ पढ़ंदो होसि। ॿी ॻाल्हि ॿुधाए त बांग तॾहिं निबी आहे जॾहिं जमायत हुजे। नबी साईं अकेलो मज़ार में न आहे, हुज़ूर इमाम आहे, अबू बकर उमर फारूक जमाती हा। शमाल तिरमिज़ी न मिशका शरीफ़ में मां पंहिंजे पुटु उबैदुल्लाह खे दर्स पियो ॾियां, पढ़ायां पियो त हदीस आई त हिकु जाइ ते नबी सुहिणा निमाज़ जी तयारनि में हा। काफ़िरनि सोचो गॾिजी निमाज़ पढ़ंदा पोइ असां मथां हमिलो कंदासीं न। अल्लाह ताला पंहिंजे हबीब फरमा, हबीब ईअं न कयो, पंहिंजे लश्कर खे ॿ हिसा बनायो, हिकिड़े खे तव्हां अधु निमाज़ पढ़ायो, उहे पोइ ते हटी वञनि, दुश्मन जे मुक़ाबले में बीहनि, वरी ॿियो अचे पढ़े, अवां सलाम हरायो, उथी उहे पूरी करे वञनि, वरी जेके अधु रकात पढ़ी निमाज़ पढ़ी विया हुआ उहे अची पूरी कनि। जमायत बि हलंदी रहे, निमाज़ बि हलंदी रहे, त जंग बि हलंदी रहे। कीअं था तव्हां चओ त निमाज़ ते न आहे? अरबी में किताब हुनियतुल मुस्तमिली शरह मुनियतुल मुसल्ली, उन में जेके कबीरी सरींदा आहिनि उन में लिखे थो त जेकॾहिं कंहिं माउ खे, कंहिं न्याणी खे बचिड़ो वजूद में आहे, ॼमण जो टाइम आहे, दाई बि आई आहे, अञा बचिड़े जो मथो ॿाहिरि थिए थो, पूरो नथो निकिरे, रत नथो अचे, निफ़ास नथो अचे, त उन बचिड़े जे मुढीअ खे कंहिं थांव में ॾेई उन महिल बि अम्मा निमाज़ पढ़ी वठे।